वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो मलाइशिया जे हममनसब सां फोन ते राब्तो। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ऐं भारत में हलंदड़ छिकताण ते ॻाल्हियूं। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान पहलगाम वाक़े जी अणधुरी आलमी जांच लाइ तयारु आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान वॾो जानी नुक़सान बर्दाश्त कयो आहे। मुल्क इक़्तिसादी रस्ते ते हली रहियो आहे। कंहिं तकरार जो ख़्वाहिशमंद नाहे। पहलगाम वाक़े जी आलमी जांच में मलाइशिया जे शामिल थियण जी आझा कई वेंदी। भारतीय अगराई ते पाकिस्तान एटमी तोड़े रवायती हथियार इस्तेमाल करण जो इशारो ॾेई छॾियो। पाकिस्तानी सफ़ीर मोहम्मद ख़ालिद जमाली जो चवणु आहे त जेकॾहिं भारत हमलो कयो त मुकमल ताक़त सां जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा में एटमी ऐं रवायती ताक़त इस्तेमाल कंदो। पक्का इंटेलिजेंस सबूत आहिनि त भारत पाकिस्तान ते हमले जी रिथाबंदी करे रहियो आहे। पाणी मामले ते कंहिं बि क़िस्म जी अगराई जो जवाब जंग हूंदो। भारत जे हमले जी सूरत में पाकिस्तान पंहिंजी सरहदुनि जे दिफ़ा लाइ कंहिं बि हद ताईं वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंतास मुआहदे खे हिकतरफ़ी तौरु ख़त्म नथो करे सघे। जेकॾहिं भारत पाकिस्तान ॾों पाणी बंदि कयो त जंग जो ऐलान तसवुरु कयो वेंदो। पहलगाम हमले जी जांच जी आछ खां पोइ भारत पंहिंजे ॼार में फासी पियो आहे। मोदी बिना कंहिं सबूत जे पहलगाम हमले जो इल्ज़ाम पाकिस्तान ते हणी रहियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ज़ैन शाह जो आहे त केनालनि जी रिथा रद्द थियण खां पोइ नई ऐं मिसाली सिंध जो बाब शुरू थी चुको आहे। केनालनि जो मनसूबो लिखी ॾींदड़ हाणे मथनि तनक़ीद करे रहिया आहिनि। सरकारी ज़मीनुनि जी अलाटमेंट सां सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं ऐं डेली तबाह थी वेंदी। सिंध दुश्मन फ़ैसिलनि जी वापसी ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। सिंध आबादगार बोर्ड इरसा खां सिंध लाइ इंडेंट जी भेट में वधीक पाणीअ जी घुर करे छॾी। अॻवान जो चवणु आहे त सिंध में हिन साल पाणी जे वॾे पैमाने ते खोट सबबि गुज़िरियल साल जी भेट में अञा ताईं वहण जी रुॻो 30% पोखाई थी सघी आहे। कबह ते 18% टैक्स ख़त्म करे आबादगारनि खे जीतनि ऐं बीमारियुनि खां बचण जी सघ रखंदड़ ॿिज फ़राहम कया वञनि। करमपुर में पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान पोहरियत अब्दुल लतीफ़ बिजाराणी खे बेगुनाह गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। ऐं पाकिस्तान सुपर लीग 10 में लाड़कानी एक्सप्रेस शानवाज़ दाहाणी जी एंट्री। फास्ट बॉलर ज़ख़्मी थियण खां पोइ शानवाज़ दाहाणी कराची किंग्स जे स्क्वाड में शामिल।